वस्सलामु अला वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन वाला आलिहि व अस्हाबिहिल औलिया व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला अमीर लहु वला रफ़ीक लहु वला मुशीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु वनशहदु अन्न सय्यदना व सनदना व हबीबना व तबीबना व अदीबना व खतीबना व नबीना व हुज़ूरना व मासूमना व महबूबना मुहम्मदा। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन्नासु क़द जाअतकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम व शिफ़ाउल लिमा फ़िस्सुदूर व हुदन व रहमतुल लिल मुअ्मिनीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अवल तारीफ़ उन अल्लाह जी जंहिं जोड़ियो सारो जहान। अवल तारीफ़ उन अल्लाह जी जंहिं जोड़ियो सारो जहान। कंहिंखे त पाले पलंगनि मंझि आ मर्ज़ीअ मेहरबान। किथे भरिया घर भरे किथे खाइण लाइ न समान।
सिराज आया हैरान ॾिसी कारीगरी उन करीम जी। हज़ारे हंसियूं ज़माने में, हज़ारे हंसियूं ज़माने में, पर मोहम्मद जो न मट भाया। घुमियो अरबी जे धरतीअ ते मिटी सुरमो करे पाया। सिराज उन घोट जो उम्मती आया, कंदो महशर अगल अल्लाह सां। बुलंद आवाज़ सां मदनी मोहल अमिना दचन खुशबू बदन शाही ज़मन। इत भी वतन उथ भी वतन सल्ले अला सल्ले अला। रहमत वला अरबी अया ईजा मिठा कैना डिठा। सलवात खुद पढ़दा खुदा सल्ले अला सल्ले अला सल्ले अला। खीर खालस न मिले त खीर जो फ़ायदो कहिड़ो। चङो हुजे त चङाई न करी इन मीर जो फ़ाइदो कहिड़ो। इल्म हुजे अमल न हुजे इन पीर जो फ़ाइदो कहिड़ो। मजाज़ी मोहब्बत में पाण चीरजे इन चीर जो फ़ाइदो कहिड़ो। बग़ैर तकबीर जे सीर ॾिजे, बग़ैर तकबीर जे सीर ॾिजे इन सीर जो फ़ाइदो कहिड़ो। सिराज मुड़स हुजे त मथेर हुजे न त बेज़मीर जो फ़ाइदो कहिड़ो। थोड़ो दोस्तन के अर्ज़ आहे, मौक़ो मोहब्बत जो आ, जलसो शादी जो आ, वेठा हो तो भला पाण में ठहियल न आहियो छा? थोड़ा सुरी चो भा गॾी मिली सॼी वियो न। हे दरसो आहे हिकिड़ो क़ुरान पाक जो सुरी जो। मां बि 10:30 बजे जो पहुतल आहियां, पर कुझु त मिड़े ॻाल्हायूं न, आया हूं खफ़ो करे। काबिल सद एहतराम वाजिबुल एहतराम मुझा इंतहाई मोहतरम मुकर्रम मजीद दोस्तों, भाइरों ऐं बुजुर्गो, मां अल्लाह तबारक व तआला जे क़ुरान अज़ीम जा 11 सिपारो आ सूरह यूनुस आ। हिकड़ी आयत सगोरी अवां दोस्तन जे खिदमत आलिया जे अंदर तिलावत कई आ। दुआई त अल्लाह तबारक व तआला बुधण बुधाइण समझण ऐं समझाइण खां बाद रब साईं अवाई असां समूरन खे क़ुरान अज़ीम जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। उलमा जी हाज़री अवां दोस्तन जी तशरीफ़ आवरी, दोस्तन जो जानी माली तावन रब साईं पंहिंजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर ऐं मक़बूल फरमाए। पहिरियों मर्तबा हिनी गोड़ जे अंदर दोस्तन जी इसरार ते हुकुम ते शादी जे हिन पुरमुसरत मौके ते इस्लाही मुआशरा जे हिन प्रोग्राम में दोस्तन जी सिकबरे सॾ ते अल्लाह तबारक व तआला अचण जो मौक़ो ऐं शरफ नसीब फरमायो आ। तादेर जेका घड़ी हिन क़ुरान वारी कचहरी क़ुरान वारी महफ़िल में वियूं, ज़रूरत अमल जी आ। उन दोस्तन के लख लख मुबारकूं वाधायूं जन शादी जे मौके ते उलमा के घुराए कुरान जो प्रोग्राम कुरान जी कचहरी सिंगारी आ सजाई आ। अल्लाह तबारक व तआला इन शादी के खाना आबादी बनाए। अल्लाह तबारक व तआला इन जोड़े के पान में एको बदी सुलह में रहाई। अल्लाह तबारक व तआला इन माइट्री मिट्री के सोनो ए सुठो साबित फरमाए। प्रोग्राम जो उन्वान है इस्लाही मुआशरा। दौरे हाज़िर जा हालात अवां असांजे साम्हूं आहिनि। चारों तरफ मारो मारिया, अफरा तफरिया, बेकरारिया, बेचैनिया, धाड़ा, लुट फुर, बदमाशी, उरियानी जी बाजार गरमा। तमुजाजी दोस्तों, आए डी खाली ना है, धाड़ो ना है, फुर ना है, कतल ना है।
मां वटि हिकिड़ो मोबाइल में वीडियो आयो आहे, कंहिं दोस्त मोकिलियो आहे, 3 ॾींहं तव्हां ॾिठो हूंदो अलाए कोन। नौजवान को दोस्त आहे, उनखे खट जे पाए सां ॿधो अथऊं, ॿधी करे ज़िंदा माण्हूअ खे कोका आया था। ॾिठो हूंदो त सोशल मीडिया ते हले थो, मां वटि मौजूदु आहे। अल्लाह जो क़ुरान जी कचहरी आहे, मां त ॾिसी न सघियुमि जन जी कुर्तो ये कमीस जो मथे कयूं त पासर में टुंग गए सोरा कूका तो करे, दाह तो करे, पर मुसलमान के एहसास न थो। अल्लाह जा नाला तो जेस बाह तो बदिस, रोए तो कूके तो, पर तॾहिं बि उनखे रहम कोन थो। 10-15 ॾींहं थिया आहिनि असांजे मैसरो स्टाफ में असांजो मीराणी दोस्त पुलिस ऑफिसर जो नौजवान दोस्त, उनखे अहिड़े तरीक़े सां कटियो अथऊं, ईअं कुकुड़ बि न वढबो। ये उनजी सिसी बिल्कुलु जुदा, पर बेदर्दी सां कतल, मुंडी होॾे धड़ होॾे। आयूं केरु? मुसलमान। सदायूं केरु था? मुसलमान। हर एक इंसान चाहे तो ये फितना, फसाद, झेड़ा झगड़ा, खून रेजी, बदमाशी, उरियानी खत्म थे, अमुन जी फिजा कायम थे, ता त अवां ही असांजी सुहिणी ऐं सुठी अमुन वारी जिंदगी गुज़रे। अब सब इहो चाहियो था न। पोइ मां हिकिड़ो मिसाल ॾींदो आहियां। अॻिले दौर जे अंदरि बासर माण्हू, ॾाढ़ी वारो, आलम, नंग गॾु हूंदा हुआ, कुराड़ो माण्हू, वॾड़ो माण्हू, उनजी लॼ अखियुनि में हया अॻे हुयो, पर हाणे इहा शइ बि ख़तम थी चुकी आहे। हाणे इहा शइ ख़तम थी। मां हिकिड़ो मिसाल ॾींदो रहां थो। साईं मसूद साहब को विच में फुर्ती लखी वारे रोड सां राशिद महमूद साहब जो चाचो आहे। वो साईं ॿुधाए पियो, मां पुछो केरु आहे? सूमरो आहे। राशिद महमूद जो चाचो आहे। साईं ॿुधाए पियो, ॿाहां बिल्कुलु ॿधऊं, चे क़ाबिल एतिराम हो साईं, पर कार्रवाई थींदी, कार्रवाई थींदी। चे जॾहिं क़ाबिल एतिराम तो पोइ कार्रवाई साजी। जे मसलो इहो आहे, असां खफ़ो करे पंध जो करे आयो, अड़े तुंहिंजो पीउ कमाए रखियो, हिते जो ग़फ़ो करे आयो। जे चऊं था हक़, त पोइ हक़ चवण बि ॾोह थी वियो आहे। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौरे हाज़िर खां पहिरियां बि इहा ही उरियानी, इहो ही ज़ुल्म हो। शिरक आम हो, कुफ्र आम हो, जुल्म आम हो, बरबरीअ जो ज़मानो, कबाइली झेड़ा सालन जा साल झेड़ा हलंदा, जथन जा जथा, कूंधरन जा कूंधर गरिया। नबी से खां पहिरियां बि इहो हाल हो। पर एकड़ो दौर आयो, कुफर खत्म थियो, शिरक खत्म थियो, उरियानी खत्म थी, अमुन जी फिजा कायम थी। वो तॾहिं जॾहिं जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जे तख्ते ते आया। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ही नुस्खो इस्तेमाल कयो, हिन कुरान जी तबलीग कई, त शिरक ऐं कुफ्र जा तख्ता निकरिया, अमन कायम थी पियो। चवण जो मकसद इहो आहे त जेसी ताईं तव्हां असांजी निस्बत, जेसी ताईं तव्हां असांजो जोड़, जेसी ताईं तव्हां असांजो ताल्लुक इन कुरान सां न जुड़ंदो, त तेसी ताईं अमन इहा बदमाशी कोन वेंदी, तेसी ताईं अमन कोन थी। मां के मिसाल ॾियां। अल्लाह जो कुरान आलमगीर किताब आहे। रब जो कुरान अमन जो ज़रियो आहे। अल्लाह जो कुरान रब सां ॻाल्हाइण जो ज़रियो आहे। रब जो कुरान दिल के सुकून पहुंचाने जो अबा ज़रियो आहे। तव्हां असांजे ज़िंदगी में तब्दीली ऐं इनकलाब तॾहिं ईंदो जॾहिं तव्हां असांजी निस्बत कुरान सां मज़बूत ऐं ॾाढी जुड़ी पवंदी। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी रसूल हजरत जुबैर बिन मुतइम बिन अदी रज़ी अल्लाह तआला अन्हु हुजूर जो मोतबर सहाबिया। हजरत जुबैर बिन मुतइम बिन अदी रज़ी अल्लाह तआला अन्हु पाण वाक़ियो बयान कंदो आहे। हदीस किताबन में तव्हां के वाक़ियात मिलंदा
अल्लाह अकबर कबीरा। हजरत जुबैर बिन मुतइम बिन अदी रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाईंदो पियो आहे मुंहिंजो कुफ्र जो ज़मानो आहे अञा मां इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मां कलमो कोन पढ़ियो आहे। वाक़ियो त अवां उलमा खां ॿुधंदा आहियो जंग बदर जे अंदर अल्लाह अकबर कबीरा जंग बदर जे अंदर 70 काफिर क़त्ल थिया 70 इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा कैदी बनाया। अल्लाह अकबर कबीरा। मां ये भी मिसाल दिया अगे थोड़ा हा पर ईमान पक्का हा ईमान पक्का हा। हाणे फलस्तीन जे अंदर कहर हलंदो पियो आहे ज़ुल्म हलंदो पियो आहे जबर हलंदो पियो आहे। कल हिकिड़े गज़ा जे डॉक्टर जो बयान आयो अरबी जे अंदर चवंदो पियो आहे असां समूरल मुस्लमाननि ॾे वाजायोसीं ओ मुस्लमानो काथे हो असांजा नंग लटजी विया असां जूं न्याणियूं कपजी वियूं असांजा बच्चा कपजी विया असांजा घर घाट ख़त्म थी विया। हाय नबीअ जी ख़ूबसूरत ज़मीन तां 16 माण्हू कलमे वारा मिटजी रहिया आहिनि पर कोई एक्शन खणण जे लाइ तयार न आहे कोई ॻाल्हाइण जे लाइ तयार न आहे। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान नबी पाक फरमायो को ज़मानो ईंदो मुस्लमान भी घणा हूंदा पर अकेला अकेला थी करे पादर खाईंदा। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा अर्ज़ कंदा बयान आका मुस्लमाननि जो तादाद थोरो हूंदो या घणो हुज़ूर फरमायो तादाद घणो हूंदो मुस्लमान घणा हूंदा हुज़ूर फरमायो पर हिक ॿिए जो साथ कोन ॾींदा जिहाद खे फितनो चवंदा जिहाद निकिरी वेंदो मौत खां डिॼी पवंदा पैसे सां मोहब्बत कंदा दुनिया सां मोहब्बत कंदा। अल्लाह अकबर कबीरा। नज़रत गया इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़मानो मुस्लमान थोड़ा ईमान पक्का उनके आखिरत जो फिक्र हो। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने दीन शरीयत से प्यार हो तो दुनिया कुफ्र के टोटा चबाया। अज तव्हां असांखे जान प्यारी आहे माल प्यारो आहे मिल्कियत प्यारी आहे अल्लाह अकबर कबीरा पर हाल केॾो ज़ुल्म हलंदो पियो आहे चारों तरफ़ मारा मारी आहे कोई ॻाल्हाइण जे लाइ तयार न आहे नबीअ जी धरती नज़रत कजां अल्लाह अकबर कबीरा क़िबले अव्वल जे मथां ज़ालिम हावी थियण वारा पर कोई मुस्लमान ॻाल्हाइण जे लाइ तयार न आहे। मुस्लमानो गॾु थी पओ जमो थी पओ वरना अकेला अकेला थी करे मार में अची वेंदो। चला अल्लाह तबारक व तआला असांखे हिम्मत ॾे क़ुवत ॾे त मुस्लमान जी मदद कयूं। कहिड़ी बि जगह ते मुस्लमान चाहे पाकिस्तान जो आहे चाहे फलस्तीन जो आहे चाहे काथां जो भी आहे के भी जगह ते मुस्लमान खे तकलीफ़ ॾे मुस्लमान जी दिल तड़पी पवे इहो ईमान इहो ईमान पर मुझो मौजू हलंदो पियो आहे इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी हज़रत